नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां मनड़ो मां शेयर कंदा आहियूं त मनड़ो में ॻोठ पन्ना डायरी में सिम नालो उथरी पियो आहे जंहिं सबबि पाणी ॻोठनि ॾांहुं वधण लॻो आहे। अहम ख़बर बाबति नाज़रीन अवां खे अपडेट करे आहियूं। मनड़ो मां जिते ॻोठ पन्ना डायरी में सिम नालो उथरी पियो आहे जंहिं सबबि पाणी ॻोठनि ॾांहुं वधी रहियो आहे, जंहिं सबबि आबादकारनि पारां फसलनि खे कापारी धक लॻण जो बि ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। अहम ख़बर बाबति नाज़रीन अवां खे अपडेट करे आहियूं। मनड़ो मां जिते ॻोठ पन्ना डायरी में सिम नालो उथरी पियो आहे जंहिं सबबि पाणी ॻोठनि ॾांहुं ऐं फसलनि ॾांहुं काहे पियो आहे, जंहिं सबबि आबादकारनि पारां सख़्तु मुश्किलातनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। आबादकारनि सख़्तु ॻणती बि ज़ाहिर करे छॾी आहे। मुतासिर ॻोठाणनि पारां सिम नाले जी छांटी कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। मनड़ो मां इहा ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर करे आहियूं। ॻोठ मोहम्मद पन्ना डायरी वटां सिम नालो उथरी पियो आहे। पाणी ॻोठनि ऐं फसलनि ॾांहुं काहे पियो आहे। मुतासिर ॻोठाणनि पारां सिम नाले जी खाटी कराइण जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। मनड़ो मां इहा ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे आहियूं। ॻोठ मोहम्मद पन्ना डायरी वटां सिम नालो उथरी पियो आहे। पाणी ॻोठनि ऐं फसलनि में काहे पियो आहे। ख़बर बाबति नाज़रीन अवां खे अपडेट करे आहियूं। मुतासिर ॻोठाणनि पारां सिम नाले जी खाटी कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। ख़बर नाज़रीन अवां सां शेयर करे आहियूं। मनड़ो मां जिते ॻोठ मोहम्मद पन्ना डायरी में सिम नालो उथरी पियो आहे जंहिं सबबि पाणी ॻोठनि ॾांहुं वधण लॻो आहे, जॾहिं त फसलनि खे बि नुक़सान जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। गुलाम मोहम्मद भट्टी मनड़ो खां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। तफ़सील मालूम कंदासीं। जी गुलाम मोहम्मद, छा तफ़सील आहिनि त ॻोठ पन्ना डायरी में सिम नालो उथरी पियो आहे, छा नुक़सान पहुतो आहे, इन हवाले सां कहिड़ा अपडेट्स? मनड़ो भरिसां ॻोठ मोहम्मद पन्ना डायरी में ॻोठ पन्ना डायरी में ॻोठ सन, ॻोठ बुढो डायरी ऐं ॿियनि जे साम्हूं सिम नाला उथरण सबबि सिम नालनि जो धंधो पाणी ॻोठनि, क़ब्रस्तान, फसलनि ऐं दरगाहनि, रोक पीर समेत ॿियनि में बि जेको आहे दाख़िल थी चुको आहे। इन जो कारण इहो ई आहे त जेको सिम नालनि जी काफ़ी टाइम खां घाटी नथी आहे, उनजे करे जेको आहे सो पाणी आवाज़ करे ॻोठनि खे ऐं फसलनि खे नुक़सान ॾेई रहिया आहिनि। जी गुलाम मोहम्मद भट्टी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।